तो ही कहाणी ॾहाणी 7 चोर। कंहिं बादशाही में हिकिड़ा 7 चोर रहंदा हुआ। 7 चोर रहंदा हुआ जेके पाण में दोस्त हूंदा हुआ। हमेशा 7 ई दोस्त गॾिजी पंहिंजे ॻोठ जे आस पास पिया चोरियूं चकारियूं कंदा हुआ। हिकिड़े भेरे हिकिड़ी पाण में सलाह कयो। हिननि 7 पाण में सलाह कयो छो न हाणे देश जी चोरी छॾे परदेस जूं चोरियूं हलियूं कजनि। हाणे जेकॾहिं पंहिंजे इलाइक़े में चोरियूं चकारियूं कंदासीं माण्हू थुक लांतो कंदा। हाणे पंहिंजे ॻोठ जे आस पास जी चोरी छॾे हली परदेस में चोरियूं चकारियूं कजनि। उहा रत रते उहा सलाह करे हिननि चयो सही आहे, सुभाणे सुबुह असां रवाना थींदासीं, अॼोकी राति हिते आहियूं। हिननि उहा सलाह करे हर को पंहिंजो वञी घर सुतो। सुबुह थियो त हिननि पंहिंजा बिस्तरा खयां। जीअं पठाण सियारे में पंहिंजा बिस्तरा खणी घुमंदा आहिनि, ईअं हिननि पंहिंजो सफ़र जो सामान खणियो। जेके कारकूं वग़ैरह टपण सपण हिननि पंहिंजा खयां ऐं हीअ 7 यार पंहिंजे देश मां निकिरी जंग मूं करे उथी हलिया। सॼो ॾींहुं हिननि जंग जाॻायो पर खाइण लाइ हिननि खे कुझु बि नसीब न थियो। सॼो ॾींहुं हिननि जंग जाॻियो पर हिननि खे खाइण लाइ कुझु बि नसीब न थियो। आख़िर सिज लथे महिल थकिजी हिकिड़े घाटे वण हेठां सुम्ही रहिया। उते सिज बिलही वियो। ही थकिजी हिकिड़े घाटे वण हेठि सुम्ही रहिया। हिननि खे बि उन ई बुख ॾाढो हलाक कयो हो। घड़ी बि कान गुज़री त ओचितो हिकिड़ी थुल्ही मतारी ॿकरी अची संदसि अॻियां बीठी। हिननि 7 दोस्तनि जे साम्हूं हिकिड़ी थुल्ही मतारी ॿकरी बीठी जंहिंजो थण खीर सां भरियल हो। हिननि खे उन ई बुख बि ॾाढो हलाक कयो हो। सो ख़्यालु कयूं छो न ॿकरी खे ॾोही खीर पी हांव झल करे सुम्ही रहियूं। ॿियो खाइण लाइ आहे बि कोन, कारकूं आहिनि, कारकुनि सां खीर पी कुझु पंहिंजो पेट भरे सुम्ही रहियूं। राति हिते टिकी, सुभाणे सुबुह पाण वेंदासीं। उहो फ़ैसिलो करे हिननि ॿकरी खे झलियो। हिकिड़ो ॼणो वेठो केसि ॾोहण। ॿकरी हिननि 7 चोरनि लाइ 7 वटा खीर जा ॾिना। खीर थण खीर सां भरियल हुआ। हिननि खे 7 दोस्तनि लाइ ॿकरी 7 खीर जा वटा ॾिना। चोर खीर जा वटा पी रज थिया। पोइ ॿकरी हिकिड़े वण सां ॿधी पाण सुम्ही रहिया। हिननि सोचियो हाणे ॿकरी हूंदो त पंहिंजो सफ़र अॻिते हलंदो, न त अहिड़े मुसाफ़िरी में बुखे मरंदासीं। हिननि उहा ॿकरी हिकिड़े वण सां ॿधी पाण सुम्ही रहिया। मजाण उहा ॿकरी का ॾाइण हुई जेका शिकिल बदिलाए हिननि वटि आई हुई। उहा ॿकरी का ॾाइण हुई जेका शिकिल बदिलाए हिननि वटि ॿकरी थी आई हुई। ते आधी राति गुज़रण बाद हिकिड़ो चोर ॻीही छॾियो। अधु राति जो 7 चोरनि मां हिकिड़े खे खाई छॾियो। जॾहिं सुबुह थियो चोर निंड मां उथिया त ॾिसनि हिकिड़ो यार खुटो पियो आहे। हिननि सोचियो शायदि जंग जे ख़्याल में को ॿाहिरि वियो हूंदो। हिननि घड़ी खनि हिन जो इंतज़ारु कयो लेकिन उनजो यार अचण जो नालो ई न वरितो। हिननि सोचियो शायदि असांजे यार खे तकलीफ़ आई, पंध जे करे हुन भॼी पंहिंजो जिंद छॾायो आहे। ऐं ॿकरी जिते हिननि ॿधियलु हो उते ॿधी बीठी हुई। चोरनि सोचियो हाणे पंहिंजो यार त हलियो वियो, हाणे 6 ॼणा उतो त पंहिंजे सफ़र अॻिते जारी रखियूं। ही 6 दोस्त पंहिंजा हंध बिस्तरा सफ़र करण लाइ तयारु थिया। ॿकरी साण करे उथी हलिया। वरी सही होरींदा अकलींदा जिते हिननि खे राति पई उते ॿकरी ॿधे खीर ॾुधऊं त ॿकरी 6 वटा खीर जा ॾिना। अॻे राति हिननि 7 दोस्तनि लाइ 7 वटा खीर जा ॾिना ऐं हिकिड़ो उहा ॾाइण ॿकरी खाई वई ऐं ॿिए राति हिननि खे 6 वटा खीर जा ॾिना। 6 ॼणा हुआ, 6 दोस्त खीर जा वटा पी सुम्ही रहिया। वरी ॿकरी साॻी तरह अधु राति जो हिकिड़ो चोर खाई छॾियो। उहा ॾाइण ॿकरी वरी हिननि 6 मां हिकिड़ो दोस्त हिननि जो खाई छॾियो। सुबुह थियो चोरनि पाण मां वरी बि हिकिड़ो चोर खुटल सी वीचार कयो शायदि असांजो ॿियो बि झूनो दोस्त पंध जे तकलीफ़ खां भॼी वियो। अहिड़े तरह 3 मंज़िल ते टियों राति थियो। हिननि जो 3 दोस्त बि उहा ॾाइण ॿकरी खाई छॾियो। 4 मंज़िल ते ॾाइण 4 दोस्त हिननि जो खाई छॾियो। 5 मंज़िल ते 5 दोस्त बि हिननि जो खुटो। ॾाइण 5 दोस्त हर हिकु राति में खाई छॾियो। बाक़ी रहियल 2 दोस्तनि पाण में वेही सलाह कई। पाण में हिननि वीचार कयो त यार हर भेरे असांजा दोस्त भॼी वञण खां पोइ ॿकरी बि खीर जो वटो ॾियणु पई घटायो, तंहिं करे उहो सॼो हरकतुनि में ॿकरी में थो भांइजे।
ईअं भांजे तूं उहा ॿकरी ॾाइण जेका शिकिल बदल आहे असां वटि ॿकरी थी आहे, सॼो हरकत उन ॿकरी में आहे। वरी बि हिननि खे पक करण लाइ ॿिन्हिनि दोस्तनि हिक ॿिए सां कसम खयां, हिक ॿिए खे कसम ॾिना त असां मां को भॼी कोन वेंदो। हिननि हिक ॿिए खे कसम विधा, चईं असां मां को भॼी न वेंदो। सुम्हण महिल हिक ॿिए जे चेल में पटको ॿधी कुहाड़ियूं सिरांदे रखी सुम्ही रहिया। उन लाइ त जेकॾहिं हिकिड़ो भॼंदो त ॿिए खे छिकी वेंदो, उहो जागी थींदो। डप में वीचारनि खे निंड ई न अचे, ख़ौफ़ हुजे, ॿ ॼणा हुजनि, अखियूं पूरंदे पटंदे अधु राति थी वई। निंड बची वराइणसि सुम्ही रहिया। कमल थी त ओचितो हिकिड़े चोर खे वॾो छिकी आयो। हुनखे जॾहिं छिकी आयो त जागी पियो। जान खणी ॾिसे मार लट ॿकरी संदा दोस्त खे चेल तां ॻी वई। डप में चेल में ॿधल पटके खे कुहाड़ी सां वढे उथी भॻो। ॾाइण जो हिन खे भॼंदे ॾिठो, उन चोर खे भॼंदे ॾिठो, सा यकदमि चोर खे गिड़काए हिन जे पोयां काई पई। चोर साईं पंहिंजे खुड़नि ते ज़ोर ॾिनो, एॾो भॻो ख़ौफ़ में हिन जी तीक जी सरड़ाहट हुजे। चोर खे भॼंदे भॼंदे अची सुबुह थियो। सॼी राति हिन पंहिंजे खुड़नि ते ज़ोर ॾिनो, अची सुबुह थियो। थकिजी पियो सो ॿी वाह न ॾिसी ड्रोड़ी हिकिड़े वण ते चढ़ी वियो। ॾाइण जे ख़ौफ़ मां हिन हिकिड़े वण ते टप ॾेई उन ते चढ़ी वियो। ॾाइण बि छा कयो जो लेटी पेटी ॿकरी मां सुहिणी हिकिड़ी औरत बणिजी वण हेठां बीही रुआणी पार कढणु लॻी। छाकाणि त ॾाइण जी न वण ते जादू लॻंदी आहे, न उन में चढ़ी सघंदी आहे। सो ही वण हेठां बीही रुआणी पार कढणु लॻी। ॿकरी मां हिकिड़ी सुहिणी औरत बणिजी वण हेठां वेही रहियो। चईं, लही अच, हुअं बि हिन जंग में तोखे बचाइण वारो केर बि न हूंदो। लही अच त कुझु वात चटी मां कयां, हुअं मां तोखे खाईंदुसि। इते वण में तूं उन बुख में मरंदे किरंदे तॾहिं मां तोखे खाईंदुसि। अजायो पाण खे बि ज़लील न कर, मूंखे बि ज़लील न कर, लही अच त मां तोखे खाई छॾियां। हिन चयो छा बि थी भई लहंदुसि कोन। हिन चयो चलो सही आहे, पाण जॾहिं किरंदे पोइ त हूअं मुंहिंजो खुराक बणंदे तॾहिं त मां तोखे खाईंदुसि। ही उते ॾाइण वण हेठां वेही रही। कज़ा सां उन मुल्क जो बादशाह बि रैयत जी ख़बरचार लहण लाइ सौदागर जे वेस में घुमंदो फिरंदो अची उतां निकितो। बादशाह सौदागर जी वेस जंहिंखे खणी चमड़ा पोश करे हीउ घुमंदो फिरंदो अची उतां निकितो। हिकिड़ी सुहिणी औरत खे, हिकिड़ी सुहिणी ज़ाल खे रोंदो पिटंदो ॾिसी वधी आयो। उन वण वटि वधी आयो, अची खणसि ख़बरचार पुछियईं। चईं छा ॻाल्हि आहे जो एॾो रड़ियूं पियो करीं। जंहिं ते ॾाइण चयो, जेका हिकिड़ी सुहिणी औरत जे शिकिल में हिन ॾाइण चयो, वण ते जेको माण्हू चढ़ियो वेठो आहे सा मुंहिंजो घर वारो आहे। जेको हमरा मथे वण ते चढ़ियल आहे उहो मुंहिंजो मुड़ुसु आहे ऐं घरां कावड़िजी आयो आहे, जंहिं लाइ आऊं आज़ी नाज़ी पई कयां, मिनतूं पई कयांसि, तॾहिं मुंहिंजी ॻाल्हि नथो मञे। बादशाह उन ॾाइण जी ॻाल्हि ॿुधी सोन हमरा खां पुछा करणु लॻो, चोर खां पुछा करणु लॻो जेको वण ते चढ़ियल हो, तूं छो नथो हिन ज़ाल सां घर वञी, एॾो सुहिणी ज़ाल, छो हिन जी ॻाल्हि नथो मञी। उते चोर जवाबु ॾिनो, बादशाह खे जवाबु ॾिनई, मां उन ज़ाल खे विकिणण लाइ तयारु आहियां। बादशाह खिली ॾिनो, चई हीअ रिढ ॿकरी कान्हे जो तूं खपाईंदे। हीउ चवणु लॻो, दरअसल मुंहिंजी ज़ाल आहे भली, ज़ाल आहे मुंहिंजी सुहिणी, मूंखे शक आहे त हिन जे सूंहं जे करे केर न मूंखे मारी न विझे, उन जे करे मां हिन खे विकिणण लाइ तयारु आहियां। बाक़ी हिन सां गॾिजी घर न वेंदुसि। चोर चयो, मां हिन खे खपाईंदुसि सही, बाक़ी हिन सां गॾु घर कोन वेंदुसि। उते बादशाह बि ॾाइण जी सूंहं ॾिसी आशिक़ थी पियो। तंहिं करे पंहिंजे वज़ीर खे कन सुन में उहो अहवालु कयो त कीअं बि करे हिन औरत खे वठी हलूं जो आऊं शादी कंदुसि। तॾहिं वज़ीर चोर खां पुछा कयो, चङो भला, चङो ज़ाल जो घणो वठंदे। उते चोर चयो, 2000 रुपया। वज़ीर बि ॾाढो ख़ुशि थियो, बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो। हल भणा 2000 रुपये में एॾो सुहिणी ज़ाल, साबा भुॻड़नि जे मुठ में। वज़ीर यकदमि रुपया कढी जवान खे हुकुम करे चयो त वठी ही रुपया। हिन चयो पैसा हेठि रखी छॾियो। हिन जो डप में साह ई पियो वञे। चई रुपया वण हेठां रखो, मां पाणी खणंदुसि। पर उन रन खे मुंहिंजे साम्हूं टारियो।
वज़ीर चयो हिन खे त मां वठी वेंदुसि पहिरां तलाक त ॾिजां जो बादशाह शादी कंदो। तंहिं ते हिन चयो 1 तलाक 2 तलाक 10 तलाक। हिन जो साह ई वञी पियो ॾाइण जी ख़ौफ़ में। वज़ीर ज़ाल खे वठी आणे बादशाह जे हवाले कयो। पोइ बादशाह वज़ीर ज़ाल सुधा पंहिंजे मालात में मोटी आया। चोर वसीं छा कयो जो वण हेठां लही उहे पैसा खणी रवानो थियो। हुन चयो हाणे वञी को ख़ैरु कढियां जो अलाह मुंहिंजी सिर बचाई आहे, न त इहे ॾाइण मूंखे बि खाई छॾिया। हलंदा उन बादशाह खे 6 राणियूं अॻु में हुयूं। उन बादशाह जा 6 राणियूं अॻु में हुयूं। 7हीं शादी हिन ॾाइण सां कई। बादशाह 7हीं शादी उन ॾाइण सां कई। बादशाह खे ख़बर ई कान हुई का ॾाइण आहे। बादशाह जी ॾाइण सां ॾाढी मोहबत ॻणिजी वई। ॾाइण सां बादशाह जी ॾाढी मोहबत ॻणिजी वई। मोहबत जे करे ॿियनि राणियुनि ॾे वञण ई छॾे ॾिनो। ॾाइण रोज़ानो अधु राति जो छा कंदी हुई जो बादशाह जे घोड़नि जे खुड़ में वञी हर रोज़ु हिकिड़ो घोड़ो खाई उन जा हॾियूं ॿियनि राणी जे माला जे मथां छित ते फिटी करे ईंदी हुई। रोज़ानो बादशाह जे घोड़नि जे खुड़ में वञी हिकु घोड़ो खाई उन्हनि जा जेके हॾा बचंदा हुआ उहे वञी ॿियनि राणी जे माला जे मथां छित ते फिटी करे ईंदी हुई। अहिड़े तरह जॾहिं खुड़ मां केतिरा ई घोड़ा कुटा तॾहिं सैस वञी बादशाह खे ख़बर कई त खुड़ में केतिरा ई घोड़ा चोराइजी विया आहिनि। बादशाह उहो ॿुधी हैरान थी वियो। सैस जी उहा ॻाल्हि ॿुधी हैरान थी वियो। बादशाह खे यकीन ई न पियो अचे त मालात अंदरि कीअं घोड़ा खुड़ मां ग़ाइब थी वञनि था। आख़िर बादशाह पहिरो बि हारे छॾियो। लेकिन पहिरे में बि रोज़ु हिकु घोड़ो खुटंदो वियो। बादशाह जा 40 घोड़ा हुजनि, 40 मां 39 ॾाइण खाई वई। 39 घोड़ा हर रोज़ु हिकु हिकु करे ॾाइण खाईंदी हुई। आख़िर अहिड़े तरह वजह वठी हीअ ॾाइण बादशाह खे चवणु लॻी। बादशाह खे ॾाइण चवणु लॻी बादशाह साईं तुंहिंजूं अॻियूं 6 राणियूं ॾाइणियूं थी पियूं आहिनि। मूंखे ईअं लॻे थो त तुंहिंजा जेके अॻु में 6 राणियूं आहिनि से ॾाइणियूं थी पियूं आहिनि। हीअ घोड़ा बि उहे थियूं खाइनि। जे एतबार नथो अची मुंहिंजे ॻाल्हि में तोखे एतबार न आहे त संदसि माला जा छितूं जाचे ॾिसो पाण ई ख़बर पइजी वेंदी। बादशाह पहिरां हैरान थी वियो। लेकिन हक़ीक़त खे ॾिसण लाइ बादशाह पंहिंजा नौकर राणी जे माला जे चितनि ते मोकिलिया। नौकर वञी ॾिसनि मार लट 6 राणी जे माला ते घोड़नि जे हॾनि जा ढेर लॻा पिया आहिनि। सो बिना सोच वीचार जे बादशाह हुकुम कयो त उन्हनि 6 राणियुनि जूं अखियूं कढे झंग जे कंहिं खूह में फिटो करे वञे। कुदरत इलाही 6 राणियूं उम्मीदवारियूं हुयूं। सिपाही राणियुनि खे वठी झंग ॾांहुं रवाना थिया। उते पहुची राणियुनि जूं अखियूं कढी हिननि खे हिकिड़ी वीरान खूह में उछलाए छॾियऊं। खूह जी पाणी अधु सुकी वियो अधु ज़मीन ते हुई। थोरे घणे ॾींहंनि अंदरि राणियुनि जे वारे वारे सां पलव अजा थींदा विया। हर हिक खे पुटु ॼमंदो वियो। राणियूं हुयूं किन ॾींहंनि जूं बुखायल। सो जंहिं राणी खे ॿारु ॼमंदो उहा भोरा छटुकुर करे खाई छॾींदियूं हुयूं। हिननि राणियुनि में सभ खां नंढी राणी ॾाढी चालाक हुई। सा पंहिंजी पती वारा गोश्त जा टुकड़ा गॾु कंदी वई। आख़िर हिकिड़े ॾींहुं हिन खे बि पुटु ॼाओ। नंढी राणी खे पुटु ॼाओ तॾहिं छा कयईं जो केस मिलियल 5 हिसा राणियुनि में विराए पाण बुकी गुज़ारी पुट जी हयाती बचाए वरितईं। पुट खे ॾाढी प्यार ऐं मोहबत सां गज गोह में निपारण लॻी। पर उहो राज़ गुज में रही। नेठि ॿार जे रोअण जी आवाज़ संदसि सहेलनि ॿुधी वरितो। पुछणु लॻुसि अदी तूं असांखे पंहिंजे ॿार जो पती कान खाराई आहे सो छो? तंहिं ते नंढी राणी पंहिंजे सहेलनि खे चयो अदी मूं पाण खे बुख मारे तव्हां खां मिलियल ॿारनि वारो हिसो गॾु करे अव्हां खे ॾिनो जो अव्हां खाधो। हाणे हीउ ॿार पाण सभिनि जो पुटु आहे। ॿिनि राणियुनि बि ॾिठो त हिन खे कुदरत बचायो आहे तंहिं करे भलो पियो पलिजे। आख़िर उहो शहज़ादो 6 राणियुनि जी थंज ते पलण लॻो। थोरे वक़्तु गुज़रण खां पोइ ॿार बची कुझु वॾो थियो। खूह में अंदरि रांदि रूंद कंदो हो। हिकिड़े ॾींहुं ओचितो हिकिड़ो ॿकरार ॿकिरनि जो धणु चारींदो उन खूह जे भरिसां अची निकितो।
मुंझ लाहिण जे इरादे सां ॿोको खूह में हेठि छॾियईं त शहज़ादो यकदमि ॿोके खे चंबड़ी पियो ऐं बकरार बि छिकी खणी ॿाहिरि ॾिनसि। बकरार पुछियसि, इंसान आहीं या भूत? चईं, अदा आउं इंसान आहियां, पर मूं जहिड़ा ॿिया बि इंसान बि हिन खूह में केतिरे वक़्त खां क़ैद आहिनि, उन्हनि खे ॿाहिरि कढ। बकरार खे रहम पइजी वियो। बकरार खे छोकिरे ते रहम अची वियो। तंहिं 6 राणियुनि खे ॿाहिरि कढियो। जॾहिं राणियूं ॿाहिरि निकितियूं तॾहिं छोकिरे कुझु कलाकाटियूं गॾु करे हिकिड़ी नंढी भूंगी अॾे राणियुनि खे पनाह में विहारियो ऐं काठियूं करे रोज़ानो शहर में विकण लाइ खणी वेंदो हो। जेको मिलंदो हो सो खाधे पीते जो सामान वठी ईंदो हो। हिकिड़े ॾींहुं शहर में काठियूं विकिणंदे उन ॾाइण शहज़ादे खे ॾिसी वरितो। उन ॾाइण बादशाह जी ज़ाल उन शहज़ादे खे ॾिसी वरितो। जादू जे ज़ोर ते सम्झी वई त हू छोकिरो केरु आहे। तंहिं करे खेसि मारण लाइ कूड़ करे मिटी मां लोला पचराए तॾे हेठि रखी मथां सुम्ही पई। बादशाह जॾहिं हिमालात में आयो तॾहिं रड़ियूं करणु लॻी। ॾाइण रड़ियूं करणु लॻी त पेट सूर मरां थी। तॾहिं जे हेठां जो मिटी जा पकल लोला पियल हुआ से मथां मार चढ़ करे ठका कढणु लॻा। लोलनि जे मथां वज़न पइजी वियो, सा ठका करणु लॻा। बादशाह सम्झी वियो त बराबरि मुंहिंजी राणी खे अहिड़ो सख़्तु सूरु पइजी वियो आहे जो संदसि पासी रिटूं पियूं भॼनि। तंहिं करे हिन खे चवणु लॻो, ॾाइण खां पुछा करणु लॻो, राणी कहिड़ी कौल ते तुंहिंजे पेट जो सूरु लहंदो? राणी जवाबु ॾिनो, ॾाइण जवाबु ॾिनो त बादशाह सलामत हिकिड़ो छोकिरो शहर जी चौंक ते काठियूं विकण लाइ ईंदो आहे। तंहिंखे घुराए हुकुम ॾिनो वञे त शींहं जो खीरु ॾोही आणे, पोइ उहो खीरु आउं पीअंदुसि त सूरु लही वेंदो। बादशाह कोटवाल खे हुकुम ॾिनो त यकदमि छोकिरे खे हाज़ुरु कर। कोटवाल हुकुम ॿुधी रवानो थियो ऐं शहज़ादे खे घरां वठी आणे बादशाह जे दरबार में हाज़ुरु थियो। बादशाह हिन खे चयो त शींहं जी खीरु मुंहिंजी राणी लाइ खणी अचु। शहज़ादे दिलि में ख़्यालु कयो जे बादशाह जी हुकुम नथो मञा त पोइ मौत सिर ते आहे ऐं शींहं जे खीरु ॾुहण लाइ थी वञा तॾहिं बि मौत जे मुंहं में वञिणो आहे। तंहिंखां बहितर आहे त हितां कंहिं अटकल सां निकिरां। सो बादशाह खे अर्ज़ु कयईं त जीअंदा क़िबला बादशाह सलामत, मूंखे कुझु नाणो ॾे त मां पंहिंजे पोयनि खे ॾेई खीरु हथु करण लाइ वञां। छाकाणि जेकॾहिं मां वेंदुसि त पोयां मुंहिंजा भांति बुख सुम्हंदा ऐं बुखे मरंदा। इन लाइ कुझु नाणो ॾियो त मां वञी घरु ॾियां त पोइ मां खीरु हथु करण लाइ वञां। बादशाह हिन खे 500 रुपया ॾिना, जेको खणी शहज़ादो पंहिंजे झूपड़ी में आयो। कुझु ॾींहं जे खाध खुराक जो सामान आणे पंहिंजे माइरनि खे ॾिनई, पाण खीरु हथु करण लाइ रवानो थियो। शहज़ादो शहर मां निकिरी कहंदो हुरींदो अकलींदो हिकिड़े बयाबान में अची निकितो। पाणी जी तास बेहाल करे छॾियो होसि, सो हेॾां होॾां पाणी खे निहारणु लॻो। एतिरे में संदसि अखि हिकिड़ी ॿकरी ते वञी पई। दिलि में ख़्यालु कयईं, हीअ ॿकरी ज़रूरु कंहिं पाणी जे चश्मे ते वेंदी, त छो न हिन जे पुठियां पइजी चश्मे ते वञा। ईअं सोची शहज़ादो ॿकरी जे पुठियां डुकंदो वियो। एतिरे ताईं जो ॿकरी हिकिड़ी चश्मे ते वञी पहुती ऐं पाणी पीअणु लॻी। शहज़ादे बि पाणी पी उञ लाथी, हिकिड़े वण हेठां सुम्ही पियो। थोरे आराम करण खां पोइ जान खणी अखि खोले ॾिसे त हिकु शींहं चश्मे जे किनारे ते बीठल आहे, जंहिंजे हिकिड़े पेर में कंडो लॻल आहे। शींहं जी हिकिड़े पेर ते कंडो लॻल आहे, जंहिंजे करे सूर में रड़ियूं पियो करे, जंहिंजे ईज़ा खां दाऊं पिया कयईं। शींहं तकलीफ़ खां दाऊं पियो करे। अॻे ज़माने में जानवर ॻाल्हाईंदा हुआ, इंसान वांगुरु जानवर बि ॻाल्हाईंदा हुआ। शींहं ॻाल्हाइणु शुरू कयईं। शींहं जी अखि जॾहिं शहज़ादे ते पई सो रड़ करे चयईं, ये आदम जा बचड़ा, मुंहिंजे पेर जो कंडो त गॾु, मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे, इहो भलाई कर। शहज़ादो दिलि में ॾाढो ख़ुशि थियो। दिलि में सोचईं हाणे शींहं पंहिंजे हथ में आहे। सो शींहं खां वाइदो वरितो। शहज़ादे शींहं खां वाइदो वरितो, जे तूं मूंखे पंहिंजो खीरु ॾुअणु ॾींदे त मां तुंहिंजे पेर जो कंडो कढंदुसि, न त मां हलियो थो वञां। शींहं सम्झी वई हीउ वीचारो कंहिं वॾी मुसीबत में फाथल आहे, कंहिं इन सां उहो ड्रो कयो आहे। तॾहिं हिन शहज़ादे खे चयो, कौल क़बूल आहे, पर हाणे तूं छा करजो आहे, तुंहिंजे पासे में जेको वॾो बुंड पियो आहे, सारेड़े हिते
रख त मां उन ते पेर रखां, पोइ तूं मूंखे मुंहिंजो कंडो कढ। शहज़ादे शींहण जे चवण मूजिबि भुंड सेरे वेझो आंदो। शींहण उन ते पेर रखियो। शहज़ादे कंडे खे सट ॾिनो त कंडो निकिरण महिल शींहण खे ईज़ा आयो, शींहण खे तकलीफ़ आयो। तॾहिं कावड़ मां शींहण उन भुंड खे अहिड़ो चंबो हयूं जो उहो बाद थी पियो। पोइ शहज़ादे खे चयईं, जे मां तोखे हिते खीर ॾुअणु ॾींदुसि, केर बि माण्हू उहा ॻाल्हि क़बूल न कंदो, तुंहिंजे ॻाल्हि ते केर बि एतबार न कंदो। हर कोई ईअं सोचींदो का रिढ बकरी का गऊं ढगी जी हूंदी, तंहिं करे तूं मूं ते सवार थी उन जी रूबरू तोखां खीर ॾोराए उन्हनि खे ॾिजे। शहज़ादो उन ॻाल्हि ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं यकदमि टप ॾिनई शींहण जे पुठी ते सवार थी वेठो। इहे वरींदा अकलींदा हलंदे हलंदे जॾहिं उन शहर में पहुता, तॾहिं शहर जा सभु माण्हू हीउ तमाशो ॾिसी डप खां भॼण लॻा। आख़िर शहज़ादो अची बादशाह जे कचहरी में हाज़िर थियो। ॾाइण बुते वेठी हुई सा शहज़ादे खे जीअरो जाॻंदो ॾिसी अंदर में जली कोयलो बणिजी वई। ॾाइण जूं चप ई ठरी विया। शहज़ादे बादशाह खां थां वठी उते जो उते शींहं जो खीर ॾोही बादशाह खे ॾिनो, जे हिन खे इनाम में केतिरो खज़ानो ॾेई घर उमाणियो। शींहण बि शहज़ादे खां मोकिलाइण वक़्तु पंहिंजे कंध जा वार हिन खे ॾेई चयो, कंहिं बि ॾुखे वक़्तु हिननि वारनि खे सेक ॾींदे तां पंहिंजे सभिनी शींहनि समेत तुंहिंजे ख़िदमत में अची हाज़ुर भरींदुसि। शहज़ादे बादशाह खां मिलियल इनाम वारी रक़म मां शहर में हिकिड़ी जॻह ठाराई, माहिरनि खे उते आणे विहारियईं, पाण बि आराम सां ज़िंदगी गुज़ारण लॻो। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ बादशाह जी ज़ाल ॾाइण वरी मकर कयो त पेट सूर मरां थी, पेट सूर मरां थी। बादशाह ख़्यालु कयो हिन ज़ाल मां चङो फातो आहियां, सो राणी खां पुछियईं, ॾाइण राणी खां पुछियईं हिन भेरे कहिड़े नमूने जो पेट सूर लहंदो। राणी हिन खे जवाबु ॾिनो। बादशाह खे चयईं, उहो साॻियो छोकिरो घुराए उन खे हुकुम ॾे त घुरियल घोड़े जे कननि जा मुर पैदा करे अचे त मुंहिंजे पेट जो सूर लहे। ॾाइण खे ख़बर हुई उहा घोड़ी परनि जे कंहिं ॾूरांए मुल्क मां सवाइ ॿी हंधि न हूंदी। जेकॾहिं छोकिरो उन मुल्क ॾांहुं रवानो थींदो त रस्ते में मारिजी वेंदो। बादशाह कोटवाल खे सॾे हुकुम ॾिनो त छोकिरे खे वठी अच। कोटवाल भॼंदो आयो शहज़ादे जे घर पहुची हकल कयईं। शहज़ादो सम्झी वियो त हीउ बादशाह मुंहिंजी जिंद न छॾींदो, सो कोटवाल खे चयईं, मां बादशाह जो नौकर त न आहियां जो पंधु हलंदुसि। कोटवाल उहा ख़बर वञी बादशाह सां कई, जंहिं हुकुम ॾिनो त सवारी तयारु करे छोकिरे ॾांहुं मोकिलियो। सवारी शहज़ादे जे घर ते पहुती ऐं हू सवार थी बादशाह जे दरबार में पहुतो। बादशाह शहज़ादे खे ॾाढे अदब सां अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, हुकुम कयो हाणे वरी मूं मिसकिन में तव्हांजो कहिड़ो कमु पियो आहे जो मूंखे तव्हां घुरायो अथो। बादशाह चयो, शहज़ादे खे चयईं, असांखे परियनि जे खुरियल घोड़े जे कननि जी मुर कपे आणे ॾे, मुंहिंजे शहज़ादी जे पेट में सूरु आहे, सो तूं वञी परियनि जे मुल्क मां किरियल घोड़े जे कननि जा मुर कपे आणे मूंखे ॾे। शहज़ादे विराणियो बादशाह खे चयईं, जींदा क़िबला हाज़ुर पर ख़र्च पके लाइ 5000 रुपया खपनि था। बादशाह खेसि हिकदमि ख़ज़ाने में पैसा ॾियारिया। ही पैसा वठी सिधो पंहिंजो घर पहुतो। हिन वञण शर्त पंहिंजे मारनि लाइ खाध खुराक लाइ खाइण पीअण जे लाइ बंदोबस्तु कयो। सामान सूधो वठी पंहिंजे माइरनि खे ॾिनई। कुझु पैसा पाण सां गॾु वाट जे समर लाइ खणी माइरनि खां मोकिलाए उथी पंधु पियो। शहज़ादो होरींदो हकलींदो झरझंग बयाबां लताड़ींदो आख़िर हिकिड़े ॾींहुं कंहिं बाग़ में अची पहुतो। उन बाग़ में अची पहुतो, छा ॾिसे त हिकिड़ो राकास फ़क़ीरी लिबास में गहरी निंड में सुतो पियो आहे। तुलतो ॾाइण ऐं 7 चोरनि जी कहाणी जारी सारी आहे। पहिरियों हिसो तव्हां ॿुधी चुका आहियो। ॿियो हिसो ॿुधण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे विज़िट कंदा। ॾाइण ऐं 7 चोर जी कहाणी जी अलॻि प्लेलिस्ट बि असांजे यूट्यूब चैनल ते मौजूदु आहे। प्लेलिस्ट ते वञी हीअ कहाणी मुकमल ॾिसी सघो था। दोस्तो कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तो मिलंदासीं नई पार्ट में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।